आदिन मीरपुर बूढ़ो वेझो ॻोठ मोरज़ादो जाफ़री में मौजूद आहियूं, जिते ही प्राइमरी स्कूल आहे और उनजी बिल्डिंग त तैयार आहे, पर हितां जा जेके उस्ताद मुक़रर नाहे। इन हवाले सां हितां जा जेके मासूम ॿार आहिनि उन्हनि जी तालीम जेकी आहे उहा दाह ते लॻल आहे। अचो त हितां जा जेके ॿार आहिनि ऐं ॻोठाणा आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं। स्कूल असांजो बिल्डिंग तैयार आहे, हिन वक़्त ताईं को मास्तर मुकमल नथो रहे। जेके असांजा ॿार नंढड़ा सभु पढ़नि ऐं परेशान आहिनि। को बकरी सां वञे त को माल सां थो वञे। महिरबानी करे हुकूमत खे असां इहो अपील कयूं था त हिते को मुकमल मास्तर ॾियनि, स्कूल खोलियो वञे। मास्तर असांखे नथो मिले, इन जे करे असांजा ॿार परेशान ॾाढा आहिनि। को माल थो चारे, को छा थो करे। महिरबानी करे असांखे उस्ताद ॾियो त असांजो स्कूल खोले ऐं तालीम हासिल करे सघूं। असांखे उस्ताद ॾे असां पढ़ूं। स्कूल बंदि पियो आहे। कॾहिं को हिते उस्ताद नथो अचे, ॿारनि जे पढ़ाइण खां तालीम खां ॿार महरूम आहिनि। असां इहो ई अपील कयूं था सरकार खे त स्कूल खोलियो वञे। असांजे स्कूल बिल्डिंग में तैयार आहे, उस्ताद खपे, ॿार तकनि था पढ़ंदा। हितां जे ॻोठाणनि ऐं ॿारनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो इहो चवणो हुयो त असांजे जेको इहे स्कूल आहे बिल्डिंग बि तैयार आहे, पर हिन वक़्त ताईं उस्ताद जेको आहे मुक़ररु न थी सघियो आहे। हुननि मुतालबो कयो आहे सिंध हुकूमत खां ऐं ज़िले इंतिज़ामिया खां त असांखे जेको आहे उस्ताद मुक़ररु करे ॾिनो वञे त जीअं ॿारनि जी तालीम पढ़ाए सघनि। कैमरामैन अल्ताफ़ भुट्टे सां गॾु मुमताज़ भुट्टो, KTN न्यूज़, मीरपुर बूढ़ो।